वॉइस ऑफ इंडस नेशन न्यूज़ में भलीकार। नाज़रीन ख़बर पेश कंदासीं शक्कर खां। नाज़रीन जीए सिंध रैबर कमेटी जे सॾ ते ҳزارين माण्हुनि जो एहतजाजी मार्च जी क़ियादत रैबर कमेटी जे सरवाण रियाज़ अली चانڈيو, ڈاڪٽر نياز ڪالاڻي, اسلم خيرپوري, سورھيه سنڌي, محمد خشڪ, پنھل ساريو ऐं कई सिंध मां افغانين समेत سمورن ڌارين जी نيڪالي جعلي آدمشماري रद्द करण, مھنگائي घटि करण, जबरी तौर खंबे गुम कयलनि जी आज़ादी, शहीद अफ़ज़ल लुंड जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी, शहीद फातिमा फुरडो सां इंसाफ़, मासूम प्रिया कुमारी समेत समूरनि मग़विन जी बाज़ियाबी ऐं धाड़ेल राज ख़त्म करण जे मुतालबनि जी मञता लाइ 19 नवंबर ते हैदराबाद में एहतजाजी मार्च जो ऐलान करे छॾियो।